दोस्तों अस्सलाम वालेकुम कड़ा हाल खुश आहे बियो ख़ैर जी मैं ठीक ठाक हूंदो मां वञे पंहिंजो याकूब सर तव्हांजो यूट्यूब चैनल ॾिसी रहिया सलाम मां वञे पंहिंजो याकूब सर खे दोस्तों हिन वीडियो नंढड़े ठाहिण जो मक़सदु इहो त वीडियो ई मूं पाण रिकॉर्डिंग भी कई हुई कुझु दोस्तनि खां वरितीसीं पर दोस्तों तव्हांखे ॾसण जो मक़सदु इहो त अॼु सिंधु दरिया सखर ब्रिज ते मौला हबीब सुमरो ऐं सदाम लाशारी सां गॾु ॿिया दोस्त बि हुआ जिन बि मचो जेको त डॉल्फिन मच्छी जंहिंखे असां बुलण मच्छी चवंदा आहियूं सिंधी में उहा उछलाई वई सिंधु दरिया में उन में सिंध पुलिस जा कुछ नौजवान ऐं कुछ ॿिया हुआ ऐं सॼे सखर अमले खे मां सलाम पेश कयां थो जंहिं पंहिंजी जेको आहे त हिकिड़ी सिंध जी सूंहं जंहिंखे असां बुलण मच्छी बि चवंदा आहियूं उहा अची करे दरिया में उछलाई उन सां गॾोगॾु संगत खोड़ सारी हुई ऐं मां इहो सोचियो त दोस्तनि खे हीअ बि वीडियो ॾेखारींदो हलां दोस्तों हीअ वीडियो तव्हांजे लाइ ख़ासि आहे तव्हां हिन वीडियो खे लाइक कमेंट शेयर ज़रूरु कजो वॾी महिरबानी दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ को अॼुकल्ह ट्रोनी जी वीडियो आहे पर ॿ ॾींहं एडिटिंग वग़ैरह जे करे न अची सघियो जेको त छोरो प्रॉब्लम विया मौला हबीब सुमरो जी सॼी टीम गॾु हुई असां पाण में मौला हबीब सुमरो हुयो सदाम लाशारी आमिर हुआ उन सां गॾोगॾु पूरो सखर अमलो हुयो हे सिपाही नौजवान पाण अॻु साम्हूं बीठो आहे तव्हां ॾिसो था पहिरियों ॾिसो सिंध पुलिस जा नौजवान बीठा आहिनि हिननि खे सलूट थियो सलाम थियो इन्हनि खे असांजा जेको त नौजवान घटि वधि ॻाल्हाइनि था पर न सिंध पुलिस ज़िंदाबाद सिंध पुलिस हमेशह ज़िंदाबाद रहंदी सिंध पुलिस तव्हां मुंहिंजो तमामु घणो प्यारो आहे सिंध पुलिस ज़िंदाबाद वधीक तव्हां हीअ वीडियो ॾिसो था उहो साम्हूं गाॾी में जेको आहे त डॉल्फिन खे रखनि था गाॾी पुलिस जी रेंजर्स जी आहे उन सां गॾु ॾिसो न उहो साम्हूं अंदरि हमरा रखे थो या डॉल्फिन मच्छी ते रखी करे अंदरि इन में जेको दरिया में कढाईंदा जेको छॾींदासीं उहो वीडियो तव्हांखे ॾिसींदो हलां ॾिसो उहो साम्हूं कढी आया आहिनि ऐं हाणे जेको आहे ॾिसो था ॾिसी असांजी टीम आई मूं पाण बि कैमरामैन बि कई हे साम्हूं ई तव्हांजी डॉल्फिन मच्छी आहे हे ॾिसी वई तव्हां उहे मथां कपिड़ो ॾिनो अथनि मुंहं ते बि लाहींदसि हे ॾिसो तव्हां साम्हूं ई तव्हांजी मच्छी आहे हिन वीडियो खे लाइक कमेंट शेयर ज़रूरु करणु हिन वीडियो ते मां अंदाज़ ईअं सम्झां जेकॾहिं सिंधी ॿाहिरि ॾिसो था जेके बि ॾिसंदड़ आहियो उनखे चवंदो त हिन वीडियो खे मिलियन में व्यूज़ अचणु खपनि छो जो सिंध दरिया जी सूंहं आहे डॉल्फिन मच्छी ऐं तव्हां सॼी सिंधियुनि खे चवंदुसि त यार बराए महिरबानी करे हिन वीडियो खे लाइक कमेंट शेयर करणु पसंदि ॾिसो था हाणे ॾिसजो अॻो हली असांजा दोस्त सिंध वारा सिंध पुलिस वारा ऐं हिकु ऑफिसर आहे यार इन नालो बि चङो आहे उहो वीचारो पाण पाणी में लही करे वञे थो हीअ ॾिसो साम्हूं डॉल्फिन मच्छी आहे उहो कपिड़ो पाराए थो करे सही टीम असांजी मुकमल हुई ऐं मां जेका कैमरामैन ते साम्हूं तव्हांजी न अची सघियुसि जेको त मौला हबीब सुमरो सदाम लाशारी हे ॾिसो न डॉल्फिन कीअं रखे थी हे ॾिसो कीअं पकिड़े थो ॾिसो हे जेको आहे पंहिंजी जान जी परवाह न आहे माण्हू चवंदा डॉल्फिन ई आहे कुझु बि न आहे डॉल्फिन मच्छी ॾिसो पकड़ियल ठहियल ठुकियल किथां बि मच्छी खणी आया या त असांखे ख़बर न पई चुकी हे ॾिसो हाणे साम्हूं तव्हांजे मुंहं ते उहो छॾे थो ॾिसजो न उहो छॾे थो तव्हांखे उहो ॾिसो मां ज़ूम इन कई मां ॾिसो आइडोर पोइ मां पोइ बीहाई तव्हां परेशान थींदो चयो रोती याकूब भाई ॾिसो उहो साम्हूं क्लिपिंग थी वई सही संगत क्लिपिंग कई तव्हां बि क्लिपिंग कंदो हिन वीडियो खे 1 मिलियन ते पंहिंजो ॾिसंदा रहो यूट्यूब चैनल सलाम हुसैन सदा वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल सलाम हुसैन खे सब्सक्राइब कंदा या हाल दबाए करे घंटी जे निशान ते क्लिक कंदा वॾी महिरबानी सलाम हुसैन खे सब्सक्राइब कंदा